अदा सुबत्ता जी अदा बत्ता संजय गोठ जे गिटिन के असल चटे चटे साफ कर छडियो तम। हा अदा बत्ता तू सही त चवे हाणे असां जे जेको गोठ जे वडे रवाने हर बर भी खुश थींदी। गलती तुंहिंजी बि आहे ऐं वरी गलती असांजी बि आहे। किरायो तई करे तोसां कोन चढ़िया हुआसीं, हाणे न वॾेरे जा न तुंहिंजा 200 रुपया वठ जान छॾ। अदी ॿई ॼणा विया आहिनि गंद उछलाइण, अञा ताईं मोटिया कोन आहिनि। अलाए अदी गंद उछलाइण ते मथां झड़ो थियो हुजे, डंडा हलिया हुजनि, को खून न थियो हुजे। ऐं अदी सर्दी तूं बि साॻी सर्दी आहे, जिते डंडा हलंदा आहिनि इहे असांजा मुड़ुस उते बीहंदा आहिनि। भॼी विया हूंदा, पोयां पेर कया हूंदनि। वाड़ी वाह अकुल जी कबर असांखे हाथी न खणी सघंदी। इन सिरड़िन के दम जो पत्ते सपत्ते के चुंब में खणन। ही भला असांजो गोठा या ॿिए गोठ में गिरी पिया आहियूं। वॾेरा गोठ असांजो आहे, थोरी महिनत सां चमकी पियो आहे।